अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं सभिनि खां पहिरियां प्रोग्राम स्टार्ट कयूं त मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु डिस्कस करणु चाहींदसि। कराची जा जेके हालात आहिनि अॼुकल्ह तव्हांजे साम्हूं आहिनि, ऐं बारिशूं जेके हालिया ॾींहंनि में पयूं, उन खां पोइ जेके बि रस्तनि जा फुटपाथ्स, नाला सभु हिकु बराबरि जेके थी विया आहिनि, ख़बर ई न पवंदी आहे त रोड कहिड़ो आहे, नालो कहिड़ो आहे, रस्तो कहिड़ो आहे। सो इलाही हादसा बि पेश आया आहिनि। 2 महीननि जो ॿार बि हुन में लुढ़ी वियो आहे। सो जॾहिं बि ट्रैवल कयो था त एहतियात कयो तमामु घणो, ऐं उहे रूट्स न वठो जिथे इहे पाणी भरियल आहिनि या खॾा आहिनि। त बहितरु इहो ई आहे त पंहिंजा रूट्स चेंज करे छॾियो। ऐं उन खां अलावा अॼु हिकिड़ी ज़बरदस्त हस्ती जी, पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री, ड्रामा इंडस्ट्री जो लेजेंड एक्टर नदीम बेग साहब, जिन जो ओरिजिनल नालो मिर्ज़ा नज़ीर बेग मुग़ल आहे, ऐं जॾहिं हुननि पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री या ड्रामा इंडस्ट्री जॉइन कई त हुननि पंहिंजो नालो चेंज करे छॾियो, नदीम बेग हुननि पंहिंजो नालो रखी छॾियो हुयो। सो अॼु हुननि जी बर्थडे आहे। अॼु उहे 81 ईयर्स जा थी विया आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह सां 10 फिल्मूं हुननि जी जेको आहे सिल्वर जुबली करे चुकियूं आहिनि, ऐं 26 खां मथे फिल्मूं प्लैटिनम करे चुकियूं आहिनि, ऐं उन खां अलावा गोल्डन जुबली केतिरी मूवीज़ हुननि जूं करे चुकियूं आहिनि। त अॼु बि हुननि जी मूवीज़ ड्रामाज़ इंडस्ट्री ते राॼ करे रहिया आहिनि। त माशाल्लाह सां ॾाढा ज़बरदस्त एक्टर आहिनि, ऐं उन्हनि खे अलाह साईं जेको आहे इज़त बि तमामु घणी ॾिनी आहे। असांजी पूरी टीम जी तरफ़ां उन्हनि खे हैप्पी बर्थडे। सो शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण, कैसी हैं आप? ठीक बिल्कुल ठीक, आप कैसे हैं? और बहुत ज़बरदस्त इंट्रोडक्शन दिया आपने मिर्ज़ा नज़ीर बेग साहब के लिए, जिनको हम फिल्म इंडस्ट्री में नदीम बेग साहब से जानते हैं। और जो अल्फाज आपने बयान किए, यकीन माने मैं समझता हूँ कि ये भी बहुत अच्छे, और इससे ज़्यादा मैं ये कहना चाहूँगा कि हम उनके लिए जितनी तारीफ़ करें कम है हाँ। वो, क्योंकि जो उनका एक एक्टिंग करने का एक अंदाज़ है, बिल्कुल जो कैरेक्टर्स उन्होंने किए हैं वो इसमें कोई शक नहीं है। हम क्या बल्कि पूरा पाकिस्तान, पूरी दुनिया उनको मानती है, जानती है। लेकिन जो सबसे एक अमेजिंग बात ये है किरण, कि जब नदीम साहब इंडस्ट्री में आए तो वो आए थे एज आ प्लेबैक सिंगिंग के लिए। उन्होंने ऑडिशन दिया, एक गाना भी उन्होंने गाया फिल्म का, ऐसी बात नहीं है। और लेकिन उनको राही साहब ने जब देखा, उन्होंने कहा नहीं भाई तुम सिंगिंग नहीं, तुम्हें मैं कास्ट कर रहा हूँ हीरो में। और चकोरी में जब उनको कास्ट किया गया, उन्होंने एक्टिंग की, जब हमारे सिनेमा घरों में वो फिल्म लगी तो जी एक शोर बरपा हो गया कि पाकिस्तान में जो है दिलीप कुमार, पाकिस्तानी दिलीप कुमार, सही बात है, चॉकलेटी हीरो है वाकई। तो मिर्ज़ा साहब की क्या बात है, अल्लाह उनको ज़िंदगी दे, हयाती दे परवरदिगार। कोई शक नहीं, वो हमारे लिए अकेडमी है, एक सीखने का ज़रिया। वाकई नो डाउट, बहुत आला। ऐं माशाल्लाह सां अॼु जेके असां सां गॾु जेके गेस्ट आहिनि उहे बि चॉकलेटी हीरो खां घटि कोन्हनि। उहे बि क्या बोलने लगी थी, सिंधी मीडिया जा जेके आहिनि शाहरुख ख़ान आहिनि। सो घटि उन्हनि खे बि न वठिजो। माशाल्लाह सां इलाही कमु कयो आहे उन्हनि, ऐं ॼातल सुञातल तव्हां सभिनीनि जा फेवरेट एक्टर बि आहिनि, होस्ट बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, ऐं मॉडल बि आहिनि। इलाही डिफरेंट चैनल्स ते उन्हनि कमु बि कयो आहे। उर्दू जा बि कुझु प्रोजेक्ट्स उन्हनि जा हली रहिया आहिनि। त तव्हां सभिनीनि जा फेवरेट इरफान शेख असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो इरफान? ठीकु आहियो? अॼु फंबलिंग ॾाढी थी थिए छो त तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो जेको मज़ाक असां सां थियो पहिरियां शो स्टार्ट करण खां पहिरियां, उनजे करे। थैंक यू सो मच किरण, वॾी महिरबानी तव्हांजी पूरी टीम जी, मूंखे इनवाइट कयो। KTN मुंहिंजो फर्स्ट होम आहे, मां हितां ई सिखियो आहियां, ऐं तव्हांजे तवसु सां मां बि मिर्ज़ा साहब खे बर्थडे विश करणु चाहियां थो। सर, तव्हां असांजे लाइ इंस्पिरेशन आहियो, असां तव्हां खां ई सिखूं था। तव्हांखे वरी बि विश यू वेरी वेरी हैप्पी बर्थडे। ज़बरदस्त। त माशाल्लाह सां इरफान, मां तव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त KTN जो सफ़र तव्हांजो कीअं रहियो आहे, ऐं मतिलबु कॾहिं खां तव्हां कमु करे रहिया आहियो? कमु मूंखे तक़रीबन 10 साल थी विया आहिनि, ऐं फर्स्ट जेको मुंहिंजो स्टार्ट हुयो उहो KTN खां ई हुयो, ऐं हाणे बि KTN ते इंशाल्लाह कमु कयूं था, आईंदा बि कंदा ई रहंदासीं इंशाल्लाह। सो जेको बि सिखिया आहियूं, जेतिरो बि सिखिया आहियूं, जहिड़ो बि सिखिया आहियूं, KTN खां सिखिया आहियूं। सही।
अल्हम्दुलिल्लाह हाणे बि हिकिड़ो प्रोजेक्ट हले थो पियो ऑनियर आहे वसन वेड़ीचा यकीनन असांजा नाज़रीन ॾिसंदा हूंदा बिल्कुलु बिल्कुलु रिसेंटली स्टार्ट थियो आहे माशाल्लाह असांजे सॼो असांजे कल्चर ते मोहित आहे सही सो उनमें डिफरेंट असांजा जेके कल्चर आहिनि नंढा नंढा ज़रा ज़रा सभु कैच करे ॾेखारिया विया आहिनि इलाही ज़बरदस्त सीरियल आहे इन सीरियल जे हवाले सां मां तव्हां सां थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि त इन सीरियल जे अंदरि इलाही शयूं ॾेखारियूं वियूं आहिनि मतिलबु कल्चर जी जीअं तव्हां ॻाल्हि था कयो या कुझु अहिड़ियूं रस्मूं या कुझु अहिड़ी शादी जे अंदरि कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अॼुकल्ह में बि ॻोठनि में किथे थींदियूं हुजनि पर शहरनि में नथियूं थियनि हाणे इहे शयूं उहो कल्चर असां ॼण पंहिंजो विसारे वेठा आहियूं ॿारहाड़ी में त अञा बि थियनि था किथे किथे पर शहर में तव्हां सही था चओ त असां अवॉइड करे चुका आहियूं इन शइ खे इन ई शइ खे असां उजागर करे इन सीरियल खे जेको सो KTN आंदो आहे ऐं माण्हुनि ताईं उहे कल्चर जेके असांजूं रस्मूं आहिनि जेके असां विसारे चुका आहियूं नंढियूं नंढियूं पर इलाही ख़ूबसूरत जीअं तव्हांजो प्रोग्राम आहे रंगनि सां भरियल उहे असांजो कल्चर जो उहे नंढियूं नंढियूं शयूं उहे बि रंगनि सां भरियल नो डाउट वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे जॾहिं मां प्रोमो ॾिठो हुयो इवन द टीज़र्स जंहिं टाइम ऑनियर थिया त ॾाढो कलरफुल प्रोजेक्ट ऐं एॾा ज़बरदस्त सभिनीनि जा ड्रेसिस जा कोट्स ऐं उन्हनि जा जेके थीम्स ऐं जेके कलर्स हुया ॾाढा माइंड ब्लोइंग हुया त उन मां फील थिए पियो त हा वाकई हिकिड़ो ज़बरदस्त मेगा सीरियल अचण वारो आहे त इहो सीरियल आहे या सोप आहे सीरियल आहे पोइ हाणे चैनल ते डिपेंड आहे उनखे सोप थो करे वधाए थो नथो वधाए पर आई थिंक इनखे मिनी सोप चई सघिजे छो त 50 अबो जा एपिसोड इंशाल्लाह आहिनि सही ठीकु आहे त तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे हिन में कमु करण जो ऐं तव्हांजो कैरेक्टर छा आहे इनमें मुंहिंजो कैरेक्टर हिकु धराड़ आहे जेको माल चारींदो आहे उन जो आहे हिकु यतीम छोकिरो आहे जंहिंखे हिकिड़ो ॻोठ जो जेको चङो आहे ऐं बा किरदारु माण्हू आहे नाबीन आहे उहो हर शइ ॻोठ जी उन जे हथ में आहे सभिनी सां मोहबत कंदड़ ख़्यालु रखंदड़ चाहे उहो कुड़मी हुजे चाहे उहो हारी हुजे नारी हुजे हिंदू हुजे केर बि हुजे उहो सभिनी सां हिकु जहिड़ो वर्ताव रखे थो उहो मूंखे पालींदो आहे पोइ मां उन्हनि जा जेके माल आहिनि ॻोठ जा उहे चारींदा आहिनि धराड़ आहियां सो मतिलबु उन्हनि जी फैमिली जो ई मेंबर आहियां अच्छा त पोइ तव्हांखे ज़ाहिर आहे गेटअप बि चेंज करिणो पियो हूंदो पंहिंजो हा गेटअप चेंज कयो मतिलबु हींअर जेको तव्हांजो लुक आहे शहरी लुक आहे उनमें डिफरेंट आहे थोरो तव्हां सुञाण ॾाढी मुंहिंजी नंढी हुई हुनमें अच्छा ऐं वार थोरा जीअं ॿाहिरि जे माण्हुनि जा हूंदा आहिनि ईअं रखिया हुआ सलवार बि कमीज़ बि टुवाल कुल्हे ते हथ में लठ सही ऐं रेडियो कुल्हे ते ओ रेडियो बि तव्हां पीके त न थी विया आहियो उमूमन असांजे जेके ॿेराड़ी जा माण्हू आहिनि जेके धराड़ आहिनि माल चारींदा आहिनि त उहो पंहिंजे पाण खे एंटरटेन करण जे लाइ उहो पाण सां रेडियो बि रखंदा आहिनि ताकी उहो म्यूज़िक ॿुधंदा रहनि ऐं माल पंहिंजो कमु कंदो रहे पाण पंहिंजो कमु कंदो रहे सही अच्छा इन में इलाही अहिड़ियूं शयूं हुयूं जेके अरेंज करणियूं पियूं डायरेक्टर खे इलाही शयूं इलाही न तक़रीबन मां सम्झां थो त 100% ई उन सभु अरेंज कयूं आहिनि पोइ हिन वक़्त में एॾियूं पुराणियूं एंटीक शयूं तव्हांखे कीअं मिलियूं हूंदियूं उहो डायरेक्टर जो आहे उन कीअं अरेंज कयूं ठारायूं किथां खणी आयो कीअं बहरहाल औसम आहे अॼुकल्ह जेकी चकी आहे उहा बि उन अरेंज कई पुराणा पींघा उन खां अलावा गाह जेके कटींदा आहिनि उहे ऐं जेके नंढा ॿार ॼमंदा आहिनि उन्हनि जे मथे खां अलाए छा रखंदा आहिनि मोरखणी उहे प्लेटूं झंडूं अलाए छा छा इवन पैसा बि पुराणे दौर जा उन्हनि अरेंज कया ओरिजिनल ओए ओए टको पैसो पावली रुपयो 5 रुपया 2 रुपया 80 जे दौर जा 98 के दौर जा हाँ उहे कंहिं वटि पिया हूंदा त वरी अरेंज थी विया हूंदा काफ़ी माण्हू रखंदा आहिनि अॼुकल्ह त नथा मिलनि इलाही माण्हू रखंदा आहिनि इहे शयूं जेके न एंटीक हूंदियूं आहिनि कॉइन्स थी विया जीअं रुपयो थी वियो 2 रुपया उन दौर जा जेके हूंदा हुआ 5 रुपया जेके हूंदा हुआ इहे एंटीक शयूं आहिनि अॼु बि मुंहिंजे ख़्याल में कुझु घरनि में हूंदियूं जेके रखी वेठा हूंदा पाण वटि सो ऑल द बेस्ट टू यू माशाल्लाह सां हिकिड़ो ज़बरदस्त प्रोजेक्ट आहे ऐं सुठो लॻी रहियो आहे स्क्रीन कलरफुल थी वई आहे ॾाढी KTN जी माशाल्लाह सां त इन में कास्ट में केरु केरु आहे तव्हां सां कास्ट इलाही वॾी आहे मां आहियां अब्बास गुल ओढाणो आहे आपा शमीम न आपा नसरीन नाज़ आहे संध्या आहे असमा भुट्टो आहे साईं मुनवर शाह आहे एस भट्टी आहे ऐं इसरार लिगारी साहब आहे
ॿी बि इलाही कास्ट आहे। पोइ कॾहिं जहिड़ा थिया सेट ते कोई मिसहैप थियो कमु करण में, एॾी वॾी कास्ट आहे मतिलबु माशाल्लाह सां मसला मसाइल त ॾाढा थिया हूंदा, गॉसिप खपे न असांखे भई। जहिड़ा त न थिया न ज़ाहिर ईअं थी नथो सघे, मां मञी नथी सघां। ॾिसो तव्हां बि इन ई फील्ड जो हिसो आहियो, मां बि इन ई फील्ड जो हिसो आहियां। कॾहिं जहिड़ा न थिया मूंखे यादि आहे। थोड़ा थोड़ा मां बि आहियां, उस्ताद बि वेठो उस्ताद सां गॾु सो जहिड़ा न थिया। बाक़ी नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ज़ाहिर आहे, हाणे असां जॾहिं ॿाहिरि निकिरूं था असां हिकिड़ी फैमिली थी रहूं था गॾु, तो असां हिक ॿिए खे मैनेज करिणो पवंदो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, सभिनी जी तबियतूं अलॻि आहिनि, सभिनी रहण जो तरीक़ेकार अलॻि आहे। सही। पोइ तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जिथे ॿ था हूंदा आहिनि वॼंदा त आहिनि। आउटडोर बेसिकली छा हूंदो आहे, आउटडोर रिकॉर्डिंग करणु मज़ाक न हूंदी आहे। अक्सर करे माण्हू सम्झंदा आहिनि त आउटडोर वञनि था ऐं वॾो मज़ा कंदा हूंदा, वॾे मज़े सां रहंदा हूंदा, भई उहो उन्हनि खे ख़बर हूंदी आहे जेके आउटडोर वञनि था, वीचारनि सां कहिड़ियूं तादियूं थींदियूं हूंदियूं। इलाही ॾुखियो आहे आउटडोर शूट करणु, इलाही ॾुखियो आहे डायरेक्टर लाइ बि, आर्टिस्टनि जे लाइ बि। छो त असांजो जेको असां ही प्रोफेशनल चैनल आहिनि, नंढा चैनल आहिनि, एतिरी असांखे फैसिलिटीज़ नथी मिले उते, ऐं नंढे घटि पैमाने ते असांखे सभु कुझु करिणो पवंदो आहे ऐं असां कंदा आहियूं। असांजो चाह बि आहे, मजबूरी बि आहे। सो इहे सभु शयूं जॾहिं ड्रामो ऑन एयर थींदो आहे, पोइ इहे सभु थक, इहे सभु तकलीफ़ूं, इहे जहिड़ा, इहे जटा, इहे नाराज़गियूं सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जी तव्हांखे मोट सुठी मिले ऐं उहो रिस्पॉन्स जॾहिं तव्हांखे मिले ऐं तव्हां किथे वञो था, तव्हांजा फैंस तव्हांखे मिलनि था, त उहे जॾहिं एप्रिशिएट कंदा आहिनि त पोइ माण्हू चवंदा त वाक़ई अब पैसा वसूल हुआ। इहा ॻाल्हि इहा ई असांजी सुञाणप आहे। छो त इन्हनि किरदारनि जे करे ई माण्हू असांखे सुञाणनि था, रेस्पेक्ट ॾियनि था, जिते किथे वञूं था इज़त ॾियनि था, भाइनि था, मोहबत कनि था। सो असांजे लाइ त इहो ई इलाही आहे। ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं तव्हां 10 साल पहिरियां जॾहिं इंडस्ट्री जॉइन कई हुई त छा मतिलबु तव्हां सोचे करे इंडस्ट्री में आया हुयो, कीअं इत्तेफ़ाक़ थियो, इहो हादसो थियो कीअं? शौक़ु त नंढे हूंदे खां हुयो। अच्छा। सो बसि अची वियासीं, अलाह जो नालो खणी बसि कमु करिणो आहे। जॾहिं पहिरियां त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे PTV हूंदो हुयो, ॿिया चैनल न हूंदा हुया। जॾहिं सिंधी चैनल लॉन्च थियो त असांखे थोरी हिकिड़ी उमेदु आई त असां बि कोशिशि कयूं, वधी सघूं था, करे सघूं था। पोइ कुझु दोस्त यार, कुझु फैमिली, उन्हनि बूस्ट अप कयो, हा तूं करे सघीं थो, सुठो लुक आहे तुंहिंजो, तूं ॻाल्हाए बि सघीं थो, हाल। असां अची वियासीं, ऑडिशन ॾिनोसीं। फर्स्ट मां KTN ते हिकु सॉन्ग कयो। अच्छा। मैडम ज़िले हुमा जो ऐं रहमत मीराली जो सॉन्ग हुयो, डायरेक्शन मैडम ज़िले हुमा जी। सही। इहो उहो वक़्तु आहे जंहिं टाइम शायदि असां नूराणी कंदा हूंदासीं। एग्ज़ैक्टली उहो ई वक़्तु हूंदो, पर शायदि कॾहिं तव्हां सां इंटरेक्शन न थी, ॻाल्हि ॿोल न थी, कॾहिं गॾु कमु न कयोसीं। उहो सीन ईअं थियो जो मां ऑडिशन त ॾेई छॾी, मां वेठो हुयुमि ॿाहिरि वेटिंग, हिते चेयर्स लॻल हूंदा ऐं रिसेप्शन ॿाहिरि हूंदी, त मां ईअं वेठो हुयुमि 1 ॾींहुं 2 ॾींहुं 3 ॾींहुं रोज़ ईंदो हुयुमि त मूं ऑडिशन ॾिनी, कुझु थियो। सो मैडम ज़िले मां ॾिठो मूंखे, फर्स्ट डे, सेकेंड डे, थर्ड डे, छोकिरो वेठो आहे, मूंखे चई तव्हां छो वेठा आहियो? मां चयो मां ईअं ऑडिशन ॾिनी। चई अच्छा अॼु वांदा आहियो मूंसां? चई अचो मूंसां गॾु। त हू विया पिए सॉन्ग करणु। सही। सो मूंखे बि पाण सां हुन में करेक्टर कुझु एक्स्ट्रा हुन में खपे। लकी सम्झो पाण खे तव्हांखे चांस मिली वियो हुयो, शायदि हुन टाइम कोई मॉडल बनी वियो हूंदो। सीन ॿुधो न, जेको हुननि मॉडल अरेंज कयो उहो पश्तो स्पीकिंग हुयो, आई थिंक। अच्छा। सो गाने ते लिपसिंग ॾियणी हुई, मां त एक्स्ट्रा में हुयुमि, सपोर्टिंग में हुयुमि उनखे। जॾहिं छो गानो हलियो, मैडम चयो त लिपसिंग करनी है आपको, हू करे न सघे वीचारो। ज़ाहिर कीअं कंदो? मूंखे चई मैडम चयो तव्हां कयो, मां त करे छॾियो। उनखे चई बेटा अब जाओ। इहो सीन ईअं थी वियो। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो सॉन्ग कयोसीं, पोइ हिकिड़ो प्ले कयोसीं। अच्छा। पोइ हिकिड़ी सीरियल में सपोर्टिंग जो करेक्टर मिलियो। सही। वारिस। सही। उनमें करेक्टर मुंहिंजो हुयो न्यूज़ रिपोर्टर जो, उहो कयोसीं। इन खां पोइ आस्ते आस्ते PTV, पोइ अल्हम्दुलिल्लाह। छा तव्हांखे मतिलबु फील थियो जॾहिं तव्हां आया हिते ऐं तव्हांखे लॻो त हा वाक़ई ही उहा ई जाइ आहे जंहिंजो मां ख़्वाबु ॾिठो हुयो? एग्ज़ैक्टली, ख़्वाबु त सभु ॾिसंदा आहिनि ऐं इहो पैदाइशी सभिनी खे हक़ बि आहे त तव्हां ख़्वाबु ॾिसो, पर ख़्वाब खे पूरो करण जी कोशिशि हर कोई न कंदो आहे। मां चयो त मां ख़्वाबु ॾिठो आहे, ठीकु आहे, त मां कोशिशि त करे ॾिसां उनखे पूरो करण जी, थी सघे थी वञे। सुभाणे मां पंहिंजे पाण खे ईअं त न चवां त काश मां यार कयां हा त मां करे वञा हा,
मां निकिरी पियुमि अल्हम्दुलिल्लाह ऐं जेको सोचियो हुयो हाणे उन ई रस्ते ते हलूं था पिया इंशाल्लाह नेशनल लेवल ते बि इंशाल्लाह केतिरी स्ट्रगल कई तव्हां मतिलबु केतिरो चवंदा आहिनि न ही ॾाढो वॾो गहरो समुंड आहे एक्टिंग बि स्ट्रगल अञा ताईं आहे स्टिल अञा ताईं स्ट्रगल ऑन आहे हले थी पई छो त जेको असां सोचियो आहे तव्हां चयो समुंड आहे समुंड त घुटणो न आहे असांखे वधिणो आहे वञिणो आहे करिणो आहे किथे वेंदासीं ओसि ताईं जास ताईं ज़िंदगी लाइफ ख़तमु थी वेंदी बाक़ी त वधंदा वेंदासीं इंशाल्लाह कॾहिं कोई ॾुखियो वक़्तु इन सफ़र में खोड़ सारा कोई हिकिड़ो शेयर करणु चाहींदो मां पहिरीं बसुनि में ट्रेवल कंदो हुयुमि छो त कन्वेंस न हूंदी पंहिंजी सो कुझु अहिड़ो वक़्तु अची वियो जो मुंहिंजी खीसे में 5 रुपया बि न हुया जो मां घर वञा पोइ मां वयुमि स्टॉप ते बीठो हुयुमि गाॾी में त चढ़ी पियुमि हिकिड़ो हमराह वेठो हुयो उहो उथियो मां बीठो हुयुमि मां उते वेही रहियुमि मां सीट खे हीअं करे वेही रहियुमि त मां हेठां हेठि पैसा पिया मां उहो 100 रुपयो हो मां उहो 100 रुपयो कयो मां मूंखे अञा ताईं उहो यादि मां अलाह खां दिलि सां दुआ करी अलाह साईं तव्हांजे लाइ फ़रिश्तो मोकिलियो तूं हिकिड़ो ई आई बेशक सो इहो टाइम न विसरंदो सॼी ज़िंदगी अलाह साईं तव्हांजे लाइ हिकिड़ो फ़रिश्तो मोकिलियो उन टाइम इंसान जे रूप में बिल्कुलु त सभु कुझु करण वारो रब आहे हा बेशक आहे सभु कुझु जेकॾहिं ॾियण वारो बि असां रब आहे। नेक नियती सां इन ॻाल्हि खे मञूं ऐं को बि परेशानी काई बि टेंशन काई बि अहिड़ी शइ हुजे न असां सचे दिलि सां सिर्फ़ु अलाह खां घुरूं न त अलाह साईं उहा असांजी हसरत पूरी करे थो असांजी उहा नीड पूरी करे थो उन ई वक़्तु बिल्कुलु ऐं कहिड़ी तरह सां कीअं करे थो उहो सिर्फ़ु उन जी ज़ात ई सम्झे थी सिर्फ़ु दिलि सां रब खे यादि कयो दिलि सां घुरो ज़रूरु ॾींदो बेशक ॾिए थो ऐं मुंहिंजो त हिन ते तवक्कल आहे मां त मतिलबु हर कंहिंखे चवंदी आहियां त हिकिड़ो दफ़ो सचे दिलि सां अलाह साईं खां घुरी त ॾिसो उहो ॾिए थो ऐं उहो ॿुधे थो हर वक़्तु तव्हां थोरो घुरो था तव्हांखे हेॾो ॾिए थो बेशक ॾिए थो सिर्फ़ु दिलि सां घुरो हा हक़ीक़त ॻाल्हि आहे सो माशाल्लाह पोइ तव्हांखे त ॾाढी ख़ुशी थी हूंदी सो इलाही इलाही मिली वियो इलाही। कंहिंखे इहा ॻाल्हि ॿुधायव तव्हांखे ई ॿुधाई आहे बसि अच्छा अॼु त पोइ सभिनीनि खे ख़बर पइजी वई हा तव्हांखे ॿुधाई आहे ॿियो कंहिंसां ॻाल्हि अॼु त सभिनीनि खे ख़बर पइजी वई इहा ॻाल्हि त उहो वक़्तु वाक़ई न विसरण वारो वक़्तु आहे न कॾहिं बि न सॼी ऐं ज़िंदगी इहो तव्हां सां हमेशह मतिलबु अलाह साईं तव्हांखे सिहत हयाती अता करे तव्हांखे लंबी ज़िंदगी अलाह साईं अता करे इहो जेसीं ताईं तव्हांजी हयाती आहे तव्हां सां गॾु तव्हांजी इहा ॻाल्हि रहंदी बिल्कुलु शायदि तव्हां अॻिते पंहिंजे ॿारनि खे बि इहा ॻाल्हि ॿुधायो त मूंसां कंहिं वक़्त में हीउ वक़्तु बि आयो हुयो ऐं इहे उहे मतिलबु पॉइंट्स हूंदा आहिनि जेके असांखे इनकरेज कंदा आहिनि बिल्कुलु लाइफ में तव्हांखे तव्हांजी लाइफ में अॻियां वधण जे लाइ तव्हांखे मज़बूत कंदा आहिनि तव्हां स्ट्रॉन्ग थींदा आहियो मेंटली दिमाग़ी हेल्दी तव्हां चवंदा ठीकु आहे ख़ैरु आहे मां स्ट्रगल कयो अलाह ॾींदो ऐं उन खां पोइ इंसानु अञा वधीक महिनत करणु लॻे थो सही ॻाल्हि आहे त तव्हां उन खां पोइ केतिरी महिनत कई इलाही अल्हम्दुलिल्लाह इलाही महिनत कई ऐं तव्हां बि घणनि सां कमु कयो आहे मां बि इलाही सीनियर आर्टिस्ट आहिनि उन्हनि खां मां सिखंदो रहियुमि पुछंदो रहियुमि फॉलो कंदो रहियुमि छो त मां पैदाइशी एक्टर त न हुयसि शौक़ु हुयो सिखण जे लाइ हिते असां आयासीं त असां ज़ीरो हुयासीं न 1 2 3 हाणे असां किथे पुगायूं असांखे ख़बर न आहे पर जेको बि सिखियासीं सीनियर्स खां सिखियासीं उन्हनि सां गॾु वेठासीं उन्हनि जी सोहबत इख़्तियार कईसीं उन्हनि खां पुछियोसीं ऐं सीनियर्स बि असांजा एॾा भला असांखे ॿुधाईंदा रहिया सेखारींदा रहिया त हीअ शइ हीअं हीअ शइ हीअं कॾहिं कंहिं सीनियर खां दड़का खाधा कॾहिं बि न दड़का मिलिया पर पॉज़िटिव सलाह साहब खां हुन चयो पुटु तोखे दड़का ॾियां पियो पर तोखे सिखायां पियो सम्झायां पियो सर पोइ उन्हनि वेही मूंखे सम्झायो सिखायो ठीकु आहे सही उहे दड़का न हूंदा आहिनि उहा असांजी क्लास आहे उहो सिखण जो असांजो प्रोसेस हो उतां ई असां जेको सिधा थींदासीं टेड़ा हुयासीं सिधा थी वियासीं सही न इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं इहा ॻाल्हि अगरि हर कोई सम्झे त क्या ही बात है छो जो अॼुकल्ह जेके बि आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे थोरो कुझु चइबो आहे त चिड़ी पवंदा आहिनि हा
चिड़ी पवंदा आहिनि, पंहिंजो अॼुकल्ह पाण दौर खे ॿियो आहे। इलाही इलाही वॾो एक्टर एक्ट्रेस सम्झणु शुरू करे छॾियो आहे। अॼुकल्ह दौर ॿियो आहे ऐं स्पेशली हाणे त टिकटॉक जो दौर अची वियो आहे। सो टिकटॉक जे अॻियां बि हर कोई पंहिंजे पाण खे अदाकारी थो सम्झे, चए थो त मूं जहिड़ो को अदाकार ई न आहे, मां टिकटॉक ते एतिरा फॉलोवर एतिरा फैंस आहिनि, मां वॾो अदाकार आहियां। सही, लेकिन जेको स्ट्रगल आहे जेकी असां सिखिया वरिती उहो टाइम ॿियो हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तव्हां कहिड़नि कहिड़नि डायरेक्टर सां गॾु कमु कयो ऐं तव्हांखे मतिलबु हिन वक़्तु ताईं जेके बि डायरेक्टर्स आहिनि, तव्हांजो पर्सनली फेवरेट डायरेक्टर केरु आहे जंहिंमें तव्हांजी दिलि चवंदी हुजे मां वराए हुन सां गॾु कमु कयां? डायरेक्टर आई थिंक मां त सभिनी सां कमु कयो आहे, पर कुझु डायरेक्टर अहिड़ा आहिनि जेके इलाही सुठा आहिनि, उन्हनि खां इलाही कुझु सिखण जे लाइ बि मिलंदो आहे। जीअं ज़हीर मिर्ज़त आहे, इलाही सुठो डायरेक्टर आहे। अदिल कपूर आहे, सीनियर डायरेक्टर आहिनि। ऐं PTV जो हिकिड़ो जेको आहे सो प्रोड्यूसर हुयो, हाणे त रिटायर थी वियो आहे, अब्दुल हमीद आलिपुर साहब, मंज़ूर मक्सी साहब, इक़बाल सईद अंसारी साहब। इन्हनि खां घणो कुझु सिखण लाइ मिलियो। PTV ते कमु करण खां पोइ असां इलाही कुझु सिखियासीं। इहे जेके असांखे रिहर्सल ते घुराईंदा हुया, असांखे सम्झाईंदा हुया, स्क्रिप्ट असांखे 2-2 महीना अॻु मिलंदो, तव्हांखे त ख़बर हूंदी। पोइ रिहर्सल्स थींदियूं हुयूं, पोइ असां उतां जेको असांजो प्रोसेस हुयो लर्निंग जो, इलाही स्ट्रॉन्ग हुयो माशाल्लाह। उतां घणो कुझु मिलियो। तव्हां माशाल्लाह सां एक्टिंग बि कई, तव्हां मॉडल बि रहिया, तव्हां डायरेक्शन बि कई आहे। तव्हांखे मतिलबु छा हिकिड़ो सिंधी मीडिया में, ऐं मतिलबु असां PTV जी त ॻाल्हि कयूं था हींअर, पर PTV ते जेको हिकिड़ो दौर हुयो, वरी जेके असांखे स्क्रिप्ट्स मिलंदा हुया, हिकिड़ो सॼो प्रॉपर असांखे माहौल ॾिनो वेंदो हुयो, उहो असांजे सिंधी मीडिया में नथो मिले असांखे। न पहिरें असांखे स्क्रिप्ट थो मिले, न असांखे रिहर्सल्स थियूं करायूं वञनि, न वरी असांखे A ॿुधाई थी वञे, न B ॿुधाई थी वञे। तव्हांखे हाल जेको फील थींदो आहे, उहो छा महसूसु कंदा आहियो त छा हुजणु खपे अञा? दुख सां मूंखे चवणो थो पए, असांजी सिंधी मीडिया जिथे स्टार्ट थियो, जिथे अप हुई, बेग ते हली वई आहे। असां दुनिया सां क़दम मिलाए न हली सघियासीं। दुनिया किथे पुॼी, असां नेशनल लेवल, ॿिया असांजा प्रोविंशनल जेके चैनल आहिनि अलॻि लैंग्वेज जा, उहे बि इलाही मथे असां खां हली विया आहिनि, पर असां अञा ताईं बैकवर्ड ते पोयां था हलिया वञूं। ख़बर न आहे छो, रीज़न न ख़बर न आहे छो, पर मां उर्दू ते बि कमु कयां थो, PTV ते बि कमु कयां थो, हू असां खां 100+ पॉइंट मथे आहिनि हर शइ में, हर लिहाज़ में। हू कंहिं शइ ते कंप्रोमाइज़ न कंदा, तव्हांखे चङी तरह ख़बर हूंदी, कंहिं बि सीन ते कंप्रोमाइज़ न कंदा, मैनेज न कंदा। बिल्कुलु बि न। असांजी बदकिस्मती इहा आहे जो असां जा डायरेक्टर्स जेके बि आहिनि, चङा दाणे नाले घटि रहिया आहिनि, बाक़ी सिर्फ़ु मैनेज कंदा आहिनि। मूंखे दुख सां चवणो थो पए, पर छा आहे, रियलिटी आहे, हक़ीक़त आहे, छा कयूं। मैनेज कंदो त पोइ मैनेज ई थी तव्हां इहो वेंदो। मैनेज वारो कमु कयो? मां न कयो, छो त मां ड्रामा डायरेक्शन त कई न आहे, मां सॉन्ग्स डायरेक्ट। सॉन्ग्स में बि मैनेज इलाही करिणो पवंदो आहे, सॉन्ग्स में ई त मैनेज करिणो पवंदो आहे। मूंखां पुछो न, मां तव्हांखे चङी तरह ॿुधायां। मैनेज जिते करिणो पवंदो आहे न, उहो सॉन्ग ते करिणो पवंदो आहे। ड्रामनि में करिणो पवंदो आहे, पर किथे किथे, पर अक्सर करे जेको मैनेज करिणो पवंदो आहे, गाने में करिणो पवंदो आहे। उहा ई ॻाल्हि अची वई, असांजा बजट्स घटि आहिनि, असांजो फैसिलिटी जेके मिलनि थियूं, मिलणु घुरिजनि, उहे नथियूं मिलनि, पोइ मजबूरी में करिणो पवंदो आहे, छा कजे। छा कजे, इहो वॾो हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे। ऐं वाक़ई इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त जेकॾहिं उहे फैसिलिटीज़ मिलनि त सिंधी मीडिया भी घटि कोन्हे का, सिंधी आर्टिस्ट भी घटि कोन्हनि कंहिंखां। हिते माशाल्लाह सां वॾा वॾा DOPs आहिनि, वॾा वॾा डायरेक्टर्स आहिनि, एक्टर्स सुठा आहिनि, मॉडल्स सुठा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे उहो प्लेटफॉर्म मिले त दे कैन डू एनीथिंग। मतिलबु मां चवां थी त हू शायदि चीन बि फतह करे अची सघंदा हिन टाइम। त PTV वारो दौर ऐं हाणे PTV त ऑलमोस्ट ॼणा कमु मुंहिंजे ख़्याल सां एतिरो करे ई कोन थी, घटि करे थी। ऐं उर्दू साइड जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था हींअर, उहो हिकिड़ो वॾो जहान आहे, वॾो जहान आहे।
ऐं उते हिन टाइम जेके बि एक्टर्स कमु करे रहिया आहिनि ईअं न आहे त असांजा सिंधी एक्टर्स कमु नथा कनि, बिल्कुलु कनि था, पर मुंहिंजे ख़्याल सां हिन टाइम वही बात है शोएब भाई, शायद आपको थोड़ा सा बुरा लगे लेकिन नहीं आप काम ज़्यादा करते हैं ना वहाँ पे, इसलिए हम तो करा कर चले आए और अब फ़र्क नहीं पड़ता कि अब बात ये आ जाती है कि अगर गैप के बाद असां जेकॾहिं वञी वेहूं था त चवनि था तव्हांखे ज़ीरो खां स्टार्ट करिणो आहे। भई छो, असां एक्टर्स न आहियूं? ये फॉल्ट भी आहे। इहा शइ जेको आहे न तकलीफ़ ॾींदी आहे। KTN मां चवंदी आहियां उहो प्लेटफॉर्म आहे जिथे जॾहिं बि असां ईंदा आहियूं न असांखे उहो ई प्यार, उहा ई इज़त, उहो ई वार्म वेलकम मिलंदो आहे जाथे असां छॾियो। इन करे मां चवंदी आहियां त नोबडी कैन बीट KTN, चाहे वो उर्दू मीडिया हुजे चाहे वो कहिड़ो बि चैनल हुजे, KTN खे कोई बीट नथो करे सघे। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। इन शइ खे असांखे अंडरस्टैंड करणु खपे। असांखे कोई उर्दू चैनल्स या ॿिया चैनल्स असांखे कोई जेको आहे घर में राशन कोन था पहुचाइनि पिया, पर ॻाल्हि हक़ीक़त जी आहे। हिते मां हक़ीक़त बयानु कंदमि जेको मूंखे ॾुख थींदो आहे। एतिरे अरसे खां पोइ शायदि जेकॾहिं मां 8 सालनि खां पोइ या 4 साल खां पोइ जेकॾहिं मां बि गैप ॾेई करे जेकॾहिं मां किथे अप्लाई करण जी कोशिश कई हूंदी, नहीं यार आपको तो फिर दोबारा से ज़ीरो से स्टार्ट करना पड़ेगा। भाई क्यों ज़ीरो से स्टार्ट करूँगी? क्या मां मतलब छा एक्टर हाणे न आहियां या पहिरें न हुयसि? एक्टिंग छा 4 सालनि में मूंखां विसरी वई? असांजे त शायदि रत में छा रग में एक्टिंग हूंदी। बिल्कुलु ईअं आहे न, ईअं बि आहे, हक़ीक़त आहे। पर KTN त KTN आहे। चाहे असां वटि फैसिलिटीज़ घटि आहिनि, चाहे असां घटि कमु था कयूं, पर असांजी सुञाणप हुननि खां वधीक हूंदी जेकी असांजे सिंध में हले थी पई। असांजा सिंधी आर्टिस्ट हुननि जे मुक़ाबले में उन्हनि खां कंहिं बि लिहाज़ में घटि न आहिनि, उन्हनि जे मुक़ाबले जा आहिनि। अरे बाबा ॾाढा माशाल्लाह सुठा हिते एक्टर्स आहिनि, टैलेंट तमामु घणो आहे असां वटि, तमामु घणो टैलेंट आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे जेकॾहिं सुठो प्लेटफॉर्म मिले त उहो इलाही कुझु करे सघनि। बिल्कुलु, मां त इहो बि सोचियो हुयो ऐं विच में शायदि इहा ॻाल्हि बि हली त असांजा सिंधी चैनल जेके आहिनि उहे उर्दू ड्रामा बि स्टार्ट करणु वारा इंशाल्लाह। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी इहो ॿुधी करे। मां चयो ठीकु आहे, हाणे असांखे ईअं लॻंदो त असां पंहिंजे चैनल ते या पंहिंजे प्रोडक्शन में कमु था कयूं। सही ॻाल्हि आहे। इंशाल्लाह इहो वक़्तु बि ईंदो। इरफान, ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु आहे ब्रेक जो। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे ब्रेक जो। कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, में तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। त तव्हांखे एक्सपीरियंस करणा था पवनि इलाही मसला मसाइल हिते। कीअं पियो लॻे? इलाही सुठो पियो लॻे। अहिड़ा एक्सपीरियंसिस कया अथव कॾहिं लाइफ में? फर्स्ट टाइम ॾिठो आहे। फर्स्ट टाइम ॾिठो अथव न? व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां, पर हिकिड़ो ज़बरदस्त एक्सपीरियंस कयो आहे असां हिते थोरी देरि पहिरियां ब्रेक में। अच्छा, जीअं त तव्हां मॉडलिंग कई आहे त पोइ तव्हांखे सिंगिंग जो बि शौक़ु त हूंदो ज़रूरु? बिल्कुलु न, ईअं त थी कोन थो सघे। मॉडलिंग कई आहे पर मां इलाही बेसुरो आहियां। इहे ई त असांखे खपंदा आहिनि हिते, इहे ई त हिते खपंदा आहिनि असांखे। मां न ॻाए सघंदो। असांजो इहो फॉर्मेट थी चवां, फॉर्मेट आहे। गाना पड़ेगा? नहीं भाई, ऐसा कुछ और करवा लो। सेगमेंट आहे असांजो। रियली? हा हा, मूंखे त ॻाइण ई न ईंदो। तव्हां ॻाईंदव त पोइ हुनखे थोड़ा सा ही, थोड़ा ऐसे छा गया? तव्हांखे ख़बर जेको तव्हांखे सही लॻे, जेको बि तव्हांजो फेवरेट गानो हुजे, चाहे उर्दू हुजे चाहे सिंधी हुजे। चलो भाई, चले शोएब भाई। बिस्मिल्लाह। जी जी। क्यों आ? जी जी।
खिल जो ना फर्स्ट टाइम तो बिल्कुल। यहाँ भेज रो नदा खिलो महफूज बिल्कुल ना खिल जा केडाह वायदा वया ऐ सिलसिला वया केडाह वायदा वया ऐ सिलसिला वया ओच तो विछड़ी वयासी ओच तो विछड़ी वयासी वधी फासला वया वधी फासला ताहे के जो ता बेसुर आयो मूंखे ख़बर आहे चवण जी ज़रूरत न आहे कंहिंखे ये फजल अपने मुंह में मिट्टू न न माशाल्लाह सुठो गायो ता न बिल्कुलु मूंखे ख़बर आहे सीरियसली सुठो गायो तव ताजी Thank आवाज you. सुठी आहे यू मस्ट ट्राई मतलब ताके सिंगर थियण घुर्जे कोशिश बस यही रहेला जेको रुसंदो आहे वो सिंगर थींदो आहे न बस यही रहेला न सही भाई, सुठो हाँ। गायो बहुत अच्छा गाया, अच्छा। कम से कम मुझसे तो अच्छा गाया। मैं तो पोएट भी हूँ, गानों की शायरियाँ बदल जाती हैं यहाँ पे। आप तो मतलब एक ट्रेडमार्क है ना हाँ जी, तो बहुत अच्छा गाया वाकई। और मैं समझता हूँ जितने भी स्टार्स हैं ना वो ये ज़रूर करते हैं, हमें ये नहीं आता, हमें वो नहीं आता। जाहिर है आप स्टार हैं, नहीं। आपने भी देखा स्टार एटीट्यूड हमें दिखा। नहीं मैं फर्स्ट टाइम मैंने गाया है मैं पहले भी आया था किसी प्रोग्राम में बहुत बुरा गाया था मैंने आप बोल रहे हो अच्छा गाया तो आज से नहीं फिर नहीं अच्छा गाया अच्छा गाया भाई, आप कह रहे हैं बुरा गाया तो हम यकीन कर लेते हैं, लेकिन अभी बहुत अच्छा गाया। अभी बहुत अच्छा गाया वो शायद इत्तेफाक से हो गया होगा शायद उस टाइम मैं किसी सिंगर के साथ बैठा हुआ था तभी हो सकता है तो इस वक्त भी आप सिंगर के साथ ही बैठे हैं लेकिन वो अप्रिशिएट अब कर आपने रहे हैं इतना अच्छा माशाल्लाह। गा दिया ना, मुझे टेंशन हो गई। चलो तो मैं गा लूं हाँ ये तो हो सकता है मैं गा लूं दिन में। दिल में क्या सुना रहे हैं फिर आप ही भाई किरण बड़ी खूबसूरत सी मनकबत है क्योंकि गदीर के दिन हैं, 3 दिन मिलाद मुनक्कद हैं, जगह जगह जश्न हैं, महफिल हैं। और सबसे जो मतलब ज़रूरी बात मैं समझता हूँ कि मेरी प्यारी बेटी, मेरी दिल, मेरा जिगर परी रज़ा आप शो देख रही हैं मुझे मालूम है, और ये उनकी फरमाइश है कि पापा आपने कल जो है बिल्कुल भी मौला का जिक्र नहीं किया और ईद गदीर सेलिब्रेट नहीं किए, तो आज आपको सुनाना है। अरे वाह तो जो भी है जैसा भी है जिक्र तो जिक्र है। बिल्कुल बिल्कुल परी आप शो देख रही हैं तो वी मिस यू और जल्दी इंशाल्लाह आपसे मुलाकात होगी। दुहाई देगा कोई चीख कर एक दिन, खिलाफ दीन नहीं अली अली कहना। वो अपनी माँ से शिकायत करेगा महशर में कि उसने क्यों नहीं सिखाया अली अली कहना। मौला अली मौला नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। अली मौला अली मौला अली मौला अली मौला नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। अली खुदा के वली को मनाने जाऊंगा।
नजफ की शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। अली मौला अली 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 मौला, जो बेसहारे हैं उनके अली सहारा है। जो बेसहारे हैं उनके अली सहारा है। उन्हीं को गम की को गम की कहानी सुनाने जाऊंगा। नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। मुरादें मिलती हैं जो मांगो अली के दर से। जो मांगा अली के दर से वही मिला, उन्हीं का सदका ही मिला है मुझे। जभी मेरे दिल ने कहा अली मौला अली 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 मौला अली मौला, मुरादें मिलती हैं मुश्किल कुशा की चौखट पर। मुरादें मिलती हैं मुरादें मिलती हैं मुश्किल कुशा की चौखट पर। ये आरज़ू है ये आरज़ू है अली मुर्तज़ा की चौखट पर। नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। अली खुदा के वली को मनाने जाऊंगा। नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। है मुस्तफ़ा के वो दामाद रब के प्यारे हैं। उन्हीं को गम की कहानी सुनाने जाऊंगा। नजफ की शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। नजफ की शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। जॾहिं एॾो प्यारो ज़िक्र थिए ऐं रूह खे जॾहिं सुकून मिलंदो आहे त वाह वाह, ईअं लॻंदो आहे त सभु ॾुख दर्द असांजा मिटिजी विया आहिनि। ऐं ये इतनी प्यारी नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा, दामाद नबी, सुभान अल्लाह, सब ये है। और बड़ी मेरी ख्वाहिश है कि मैं बहुत सी जगहों पे गया,
ईरान भी गया, लेकिन मैं नजफ़ नहीं गया। ओह, तो मेरी सबसे यही दुआ है कि मेरे लिए दुआ कीजिएगा कि मुझे वो ज़ियारत नसीब हो। इंशाल्लाह हम सब चलेंगे इंशाल्लाह। इलाही इंशाल्लाह आमीन। इंशाल्लाह। तो कॉल भी वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई। ओके, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। अच्छा, मूं वटि न तव्हां जे लाइ कुझु रैपिड फायर आहिनि। और ही पड़ा। न न, हेॾा ॾुखिया कोन्हनि। अच्छा, हा, अच्छा, तव्हांजी लाइफ जी फर्स्ट जॉब कहिड़ी हुई? तव्हां कॾहिं जॉब कई आहे? फर्स्ट जॉब, हाँ, NGOs में कई। अच्छा, केतिरो अर्सो पहिरियों कई हूंदी? काफ़ी साल थी यार। मतिलबु मीडिया खां पहिरियां कई हूंदी तव्हां। अच्छा, तव्हांजी सैलरी केतिरी हुई? सैलरी मुंहिंजी हुई तक़रीबन 70,000। 70,000, ठीकु आहे। त 70,000 जे करे तव्हांजी सैलरी हुई त तव्हां हुनखे मतिलबु 17, ओके, 17,000 जेका तव्हांजी सैलरी हुई त उनखे तव्हां मतिलबु कीअं डिवाइड कंदा हुया? पाण ख़र्च कंदो हुयुमि बस। पाण ख़र्च कंदा आहियो। हलो, इहा बि हिकिड़ी ईमानदारी वारो जवाबु आहे। तव्हांजो फेवरेट मंथ कोई जेको तव्हांखे वणंदो हुजे, तव्हां हुन में प्लान कंदा हुजो काॾे ट्रैवलिंग ते न हुन? जनवरी। ठीकु आहे। तव्हांजो फेवरेट सीज़न आहे कोई? जीअं विंटर थी वियो, समर्स थी विया, स्प्रिंग थी वियो, इन टाइप? समर आहे। समर्स तव्हांखे वणंदा आहिनि? गर्मियूं? अच्छा, गर्मियूं कंहिंखे वणंदियूं आहिनि? गर्मियूं त कंहिंखे कोन वणंदियूं आहिनि। सभु डिफरेंट आहिनि न, मुंहिंजी पसंदि ई पंहिंजी आहे। हलो, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां कोई घर में कॾहिं कोई जानवर पालियो? हाँ, डॉग। ऐं तव्हांजो फेवरेट एनिमल बि हुई आहे? डॉग ही आहे, ठीकु आहे। तव्हांजो फेवरेट कलर? ब्लैक। मुंहिंजो डॉग बि ब्लैक ई हुयो। अच्छा, टोमी नालो त न हुयसि? जिमी, मिलता जुलता है। अच्छा, फेवरेट फूड? स्वीट में या एनीथिंग? कस्टर्ड, वो तो डेजर्ट थी हो ना। ठीक है, फूड, वो डेजर्ट थी हो। मटन कढ़ाई। व्हाट इज योर फेवरेट वर्ड? कोई एड़ो लफ्ज, पसंदीदा लफ्ज आहे जो को तव्हां हर हर चवंदा हुजो? मिठा। मुझे मिठा बहुत पसंद है। अगते छाए सुना दे। इतने याद है। मुझे मिठा बहुत पसंद है। याद करते हैं। तो वक्त है ब्रेक जो कर लो, जल्दी वापस आ जाओ। वेलकम बैक व्यूअर्स। बि तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं असांजो रैपिड फायर वारो सेगमेंट हली रहियो हुयो। सो इलाही अञा सवाल आहिनि जेके असांखे करणा आहिनि इरफान सां। तो शोभी भाई, इजाज़त है आपकी? कोई सवाल आपके माइंड में आ रहा है? मेरे माइंड में सवाल वही वाला सवाल जो मतलब अक्सर आप करते रहते हैं। मैं पूछ लूंगा, फिर नहीं बोलिएगा लाइव। फिर मुझसे नहीं बोलिएगा। गाने के अलावा नहीं, वो कुछ पूछ लेना इनसे, IQ टेस्ट कर लेते हैं ना इनका। मुझे अभी नहीं चढ़े ना, मुझे थोड़ी देर। चले, मैं तब तक इनसे सवाल कर लूँ, आप याद करें तब तक, लेकिन कोई मुश्किल वाला होना चाहिए, ठीक है? सही। अच्छा, तव्हां जो स्टार कहिड़ो आहे? स्कॉर्पियो। ठीक आहे। यानी तव्हांजी डेट ऑफ बर्थ? नवंबर 30 नवंबर। बिलीव कंदा आहियो? कॾहिं ईअं थियो, कॾहिं हफ़्ते जो सॼो हाल ॼाणण वेठा हुजो? अल्लाह बस। बेशक, बाक़ी कहते भी यकीन न है। सही। ऐं कॾहिं मतलब ईअं थियो जो तव्हां का शइ सोची हुजे ऐं हमेशह, अक्सर त करे ईअं न थींदो आहे, जेको बि असां सोचींदा आहियूं हुनजो उलट ई थींदो आहे, पर तव्हां सां ईअं थियो जो जेको तव्हां सोचियो हुजे उहो वाकई उहो उअं ई थियो हुजे? ईअं इलाही दफ़ा थियो आहे। मतलब मां जेको अॻु सोचंदो आहियां यार हाणे थी सघे ईअं थिए,
उमें थींदो आहे इहो एक्सपीरियंस इलाही दफ़ा थियो आहे मां नोट कयो आहे वो मतलब तव्हां लकी आहियो लकी नंबर बि आहे पोइ तव्हांजो न मां नोट न कयो आहे पर 4 नंबर मूंखे लॻे थो लकी आहे मुंहिंजो अच्छा सही तव्हांजी ड्रीम कार कहिड़ी आहे ड्रीम कार न्यू मॉडल सिविक ठीकु आहे ऐं तव्हां मतलब किथां बिलोंग कंदा आहियो कहिड़े मतलब शहर खां बिलोंग डिस्ट्रिक्ट बदीन मातली सिटी डिस्ट्रिक्ट बडीन मातली त कहिड़ी वजह सां फेमस आहे मातली काई अहिड़ी ख़ासि वजह आहे मातली जी जेको फेमस हुजे मातली फेमस आहे हिकिड़ी शइ खां जेका हाणे नथी मिले मातली जा जुलाब जुलाब मतिलबु हिकिड़ी फकी आहे खाइण सां जंहिंजो पेट ख़राबु आहे जुलाब जो फकी चओ न फकी हा। फकी जे करे मशहूर आहे हा अच्छा सही ठीक है ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था द कॉलर दासी हेलो अस्सलाम वालेकुम जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक है इलाही सुठो थो लॻे तव्हां सां ॻाल्हाईंदे अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हां कॉल कई आहे हाँ बिल्कुलु अॼु माशाल्लाह सां असां सां गॾु जेको आहे इरफान शेख हिते मौजूदु आहिनि जी एक्टर मॉडल जी जी शोभी भाई भी आहे मूंखे लॻे थो तव्हां शो नथा ॾिसो अरे अल्लाह कसम न खणो मूंखे एतबार आहे तव्हां ते बिल्कुलु बिल्कुलु चऊंसि था बिल्कुलु बिल्कुलु चऊंसि था पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ ऐं माशाल्लाह सां इहे असांजा सीनियर सिटीज़न आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि कॉल कंदा आहिनि ऐं वाक़ई इहो त ॾाढो मसइलो आहे लाइट जो त ॾाढो ख़राबु चकर थी वियो आहे किथे आहे त किथे आहे कोन्हे पूरे पाकिस्तान छा पूरे मतिलबु अमेरिका जहिड़े मुल्क में बि हाणे त लाइट वञणु शुरू थी वई आहे उते कॉन्सेप्ट ई न हूंदो हुयो लाइट वञण जो उते बि माण्हू परेशान आहिनि त बिजली बि वेंदी आहे वॾी ॻाल्हि थी वई आहे बिल्कुलु अच्छा त कंटिन्यू था कयूं बस इहो कट कयो इहो कट कयो हलो ठीकु आहे कट था कयूं हिननि खे इहो कट कयो एंडी इहो कट थी वियो लाइफ में कॾहिं चोरी कई आहे ईमानदारी सां ॿुधाइजो चोरी हा सच ॿुधाइजो हा हाँ हाँ यार छा चुरायो है मां पेन चोरी कई आहे ये तो असां रोज़ चुराईंदा आहियूं जंहिंजी मिलंदी आहे खणी ईंदा आहियूं अच्छा पेन चोरी कई आहे तव्हांखे रिग्रेट थियो कॾहिं त मां फलाणे जी पेन त खई आहे वीचारे खे हाणे ख़बर न आहे ॻोल्हे वेठो तो उहो पेन उन जे लाइ इलाही इम्पोर्टेंट हुई उनखे इलाही वणंदी हुई इन जे करे ई मां खई अच्छा भले वो परेशान थे यानी तव्हां उनखे टीज़ करण जे लाइ खई अच्छा ठीकु आहे कोई अहिड़ो लफ़्ज़ हुजे जेको तव्हांखे ॿुधण में मतिलबु बुरो लॻंदो हुजे तव्हांखे नफ़रत हुजे हर माण्हू चवंदा हुजनि सॉरी इहो त हर कंहिंखे बुरो ई लॻंदो आहे कोई अहिड़ो लफ़्ज़ जेको ॻाल्हाईंदे ॾुखियाई थींदी हुजे आहे कोई अहिड़ो लफ़्ज़ प्रोनाउंसिएशन में ॾुखियाई थींदी आहे न अक्सर करे अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि सिंधी जा इंग्लिश जा उर्दू जा सिंधी जा त इलाही ॾुखिया आहिनि करे असांखे जॾहिं डायलॉग्स यादि करणा हूंदा आहिनि किथे किथे अहिड़ा वर्ड हूंदा आहिनि जेके असां चई न सघंदा आहियूं कॾहिं असां ॿुधा बि न हूंदा आहिनि छो त असां त नॉर्मली जेकी सिंधी आहे उहा ॻाल्हाईंदा आहियूं रूटीन में जेकी असांजी लाइफ आहे पर जेकी असांजी ओरिजिनल सिंधी आहे जेकी असांजा राइटर्स लिखनि था माशाल्लाह सां इलाही सुठो पोइ कॾहिं कॾहिं ॾाढे अयूब गुल जे स्क्रिप्ट में कमु कयो अथव हा केॾा ॾुखिया अल्लाह बाक़ाइदा कॉल करे चवंदा अजीज़ त अयूब थोड़ा सवला कर वीचारो पाण हली ईंदो हुयो ऐं हुननि खे सिधा करे सही कंदो हुयो सही ॻाल्हि आहे तव्हांजो फेवरेट कोई एक्टर रहियो आहे एक्टर फेवरेट आहिनि जेके इंस्पिरेशन आहिनि असांजे लाइ शफ़ी वंश आहे फरीद नवाज़ बलोच पंहिंजो ऐं ॿिया बि खोड़ सारा आहिनि हींअर जेको हिन पीढ़ी में असांजा सुठा असांजी सिंधी मीडिया जा आहिनि हैदर कादरिया ऐं अब्बास गुल सुठो एक्टर आहे
सभु सुठा आहिनि पर इन्हनि खां कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे ऐं मां सिखंदो आहियां इन्हनि खां कोशिशि कंदो सही आहियां तव्हां अक्सर करे मैसेजेस कंहिंखे कंदा आहियो सच सच मैसेजिस व्हाट्सएप कंहिंखे कंदा आहियो अक्सर करे दोस्तनि खे ग्रुप में मतलब कोई स्पेसिफिक हिकिड़ो कोई नालो आसिफ अच्छा इरशाद हिकिड़ो हिकिड़ो नालो सिर्फ़ु सभिनी जेके खां वधीक? इलाही वधीक मैसेजेस 24 कलाक जे सां ॻाल्हाईंदा हुजो इरशाद इरशाद ठीकु आहे ऐं तव्हांजे फ़ोन में फर्स्ट डायल्ड नंबर हींअर कंहिंजो आहे उहो असांखे ॾेखारियो ॾेखारियां हा हिकिड़ो आहे एंडी शर्मा इहो मतिलबु डायल्ड आहे या इनकमिंग आहे हाँ डायल्ड आहे डायल्ड आहे ॿियो आहे इरशाद अच्छा ऐं मिस्ड कॉल में पहिरियों नंबर कंहिंजो आहे इरशाद जो यानी बच्चे की पकड़ाई नहीं हुई कि भाई हम तो चाह रहे थे कि यहाँ पे हम इनकी कोई हाँ ये भी सही बात है इरशाद ज्यादा आ रहा है तो इरशाद नाम चेंज किया ईअं न आहे मां कॉल करे सघां थो न कॉल लॻ असां ठीकु आहे बात कयूं था कंफर्म कयो था लास्ट टाइम वेकेशन ते किथे विया आहियो कोइटिया तव्हांजो फेवरेट टाइम पास करण वारो जेको हिकिड़ो प्लेस हूंदी आहे उहा कहिड़ी आहे फार्म हाउस आहे इरशाद जो अच्छा इहो बि इरशाद जो इहो इरशाद कहिड़ो आहे इरशाद सेठार गोपांग तो कोन्हे इरशाद सेठार अच्छा ठीकु आहे ऐं तव्हांजो कोई फेवरेट सब्जेक्ट हुयो स्कूल में हाँ उर्दू पोइट्री शेरो शायरी कंदा आहियो पोइ मेरी थोड़ी घणी ॿुधायो ॿुधायो अले असां त ईअं ई पकड़ींदा आहियूं सज़ा ॾींदा आहियूं बेसिकली जेको हा चवंदो असां हुनखे सज़ा ॾींदा आहियूं चलो सुना देता हूँ ख्वाब पलकों की हथेली पे चुने रहते हैं कौन जाने वो कब नींद चुराने आए मुझ पे उतरे मेरे इल्हाम की बारिश बनकर मुझको एक बूंद समंदर में छुपाने आए जब मैं सबरूं तो वो गुलनार करे मेरा तबस्सुम जब मैं चुप हूँ तो वो बादल सा बरसना चाहे वो मेरा हाथ पकड़ ले आकर भूल गया हलो ठीकु आहे ज़बरदस्त इहो बि सुठो आहे ॿार ई ॾिसण लॻी वियसि न ज़बरदस्त माशाल्लाह गुड अच्छा तव्हांजो नंढपण किथे गुज़रियो आहे नंढपण मुंहिंजो जेको सो ॻोठ में पंहिंजे घर फैमिली माथली सिटी में ऐं उन खां अधु वरी हैदराबाद में छो त पढ़ाई जे लिहाज़ खां आउटबैक अच्छा हैदराबाद खां मातली ईंदा वेंदा हुया त तव्हांजी फैमिली हींअर हिते कराची में ई रहे थी या हुते कोई आहे मातली में हींअर मुंहिंजी फैमिली हिते आहे बाक़ी मुंहिंजा भाइर रिसेंटली बाबा जी डेथ थी वई आहे ऐं मुंहिंजी अमड़ त तक़रीबन 18 साल पहिरीं डेथ थी वई हुई सो बाक़ी भाइर आहिनि सिस्टर्स आहिनि वॾी फैमिली आहे माशाल्लाह माशाल्लाह ओके हलो वधीक जेको आहे सैड नथा थियूं ठीकु आहे तव्हांजो तव्हांजी फेवरेट लैंग्वेज कहिड़ी आहे उर्दू उर्दू ऐं तुर्किश ॿ हा सिंधी त हाणे आहे असांजी ज़ुबान उन सां त एतिरी मोहबत आहे जेका असां बयान बि नथा करे टर्किश जे करे तव्हांजी फेवरेट लैंग्वेज आहे त ईंदो कुझु न आहे तव्हां कुझु पुछो हाणे मां तव्हां खां पुछां गिनाइदिन जो मतिलबु छा आहे गिनाइदिन हा नहीं नहीं गिनाइदिन जो मतिलबु छा आहे टिंग 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 ना आहे ख़बर तव्हां ॿुधायो गुड मॉर्निंग अच्छा गिनाइदिन हाँ तो बोला क्यों नहीं वो भाई आप होस्ट हैं जाहिर है नहीं आप बोल लेते ना नहीं इन्होंने लिखा हुआ वहाँ पे नहीं लिखा हुआ नहीं है मुझे पता है गिनाइदिन मुझे पता है क्योंकि मैं टर्किश ड्रामे बहुत देखती हूँ मैं भी लेकिन ये सही बात है क्योंकि ये एंडी को भी पता नहीं होगा बिल्कुल यार एंडी को क्या पता होगा नमस्कार नमस्ते कहाँ है एंडी बैठा है ना नमस्कार नमस्कार अच्छा तव्हांजो फेवरेट ब्रेकफास्ट कहिड़ो आहे जेको तव्हां पाण ठाहींदा हुजो ऐं उहो कोई न खाईंदो हुजे अंडा ऑमलेट पराठो इहो त सभु खाईंदा आहिनि न मां ठाहींदो आहियां त केरु न खाईंदो आहे मूंखां सवाइ अच्छा तव्हां खां कोई कोन खाईंदो आहे तव्हांखे कॾहिं कंहिं एडवाइस कयो त तव्हां पंहिंजो नालो चेंज करे छॾियो तव्हांजो नालो सफ़ा बेकार आहे न ईअं न आहे असल में मुंहिंजो नालो ई ॿियो आहे पर
इरफान नालो थी वियो त उहो कहिड़ो नालो आहे तव्हांजो? हिमायूं। हुमायूं। अच्छा, हुमायूं नालो सुठो आहे, पोइ तव्हां चेंज छो कयो हिनखे, इरफान छो थी वियो? बस मूंखे ख़बर न आहे अलाए इन- मुंहिंजे वॾे inspired भाउ त खे न थी वियो न इरफान मां खान चेंज न खां? कयो, अच्छा मुंहिंजो वॾो भाउ आहे उहो टीचर आहे अच्छा उन चेंज कयो, अच्छा ख़बर न आहे छो। कॾहिं तव्हां रीज़न न पुछो हुन खां? न हुन सां केरु ॻाल्हायो आहे मारे। सही। ऐं कोई अहिड़ो वर्ड ॿुधायो 4 लेटर वर्ड, ठीकु आहे, 4 लेटर वर्ड तव्हांखे ॿुधाइणो आहे जेको स्टार्ट तव्हांजे फेवरेट वर्ड खां थिए। 4 लेटर वर्ड 4 लेटर वर्ड ॿुधाइणो आहे ऐं कोई बि वर्ड जेको तव्हांजो फेवरेट हुजे उन सां ठहंदो हुजे, 4 लेटर वर्ड। आज सही फंसाया मैंने। हेल्प कर दे शोभी भाई। त तव्हांजो फेवरेट कोई वर्ड आहे? हलो इरशाद इरशाद घणो पिया कयो त आहे इरशाद तो मुंहिंजो भाउ आहे जिगर आहे। हा त कोई वर्ड जोड़ियो हुन सां? इरशाद आहे त इरफान भी है। आई हा आई सां कोई वर्ड जोड़ियो। ईरान। गुड बताएं एक्सेप्टेबल। बताएं। ईरान आई आ गए, मतलब करना क्या है ये तो बताएं। चलो सॼी स्टोरी खत्म थी, पचे तो जुलेखा केरा। 4 लफ्ज होगा भाई। 4 वर्ड्स बताने हैं, ठीक है? कोई भी आपका फेवरेट वर्ड हो उससे आपने बनाना है और बताना है। इससे रिलेटेड हो मतलब? नहीं नहीं अलग अलग कुछ आप भी। अपना फेवरेट हो ना आपका। जो भी एस से कोई वर्ड बनाओ। सॉरी। चलो ये भी एक्सेप्टेबल था, ठीक था, लेकिन शोभी भाई ये तो आप हार गए, फंस गए ना आप। अच्छा चले अब थोड़ा सा फास्ट करते हैं ना, जल्दी जल्दी वाले जवाब जो आपने देने हैं, क्विक, ठीक है? वर्क और प्ले। सॉरी। वर्क और प्ले। 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 लव और फ्रेंडशिप। फ्रेंडशिप। मनी और हैप्पीनेस। हैप्पीनेस। कैट्स और डॉग्स। डॉग। समर और विंटर। समर। मॉर्निंग और इवनिंग। मॉर्निंग। ओके। और आर यू द काइंड ऑफ पर्सन जेको हिकिड़े ॾींहं में सीज़न ख़त्म कंदो आहे या डेली एपिसोड्स ॾिसंदो आहे? 1 डे में One day। सब खत्म। अच्छा नेटफ्लिक्स जेको अकाउंट आहे उहो तव्हांजो पंहिंजो ई आहे, पर्सनल, या तव्हां ॿियनि जो यूज़ कंदा आहियो? ॿियनि जो यूज़ कर। ख़बर हुई। अच्छा उहो बि कंहिंजो यूज़ कंदा आहियो इहो बि ॿुधाइणो आहे। हाँ खबर होंदी। ये कौन है जरा पकड़ के लाओ एंडी शर्मा। अच्छा इहो भला छो ईअं छो थींदो आहे जो माण्हू पंहिंजो नेटफ्लिक्स यूज़ न कंदा आहिनि, ॿियनि जो यूज़ कंदा आहिनि? आसान है ऐं फ्री भी आहे। वॾी ॻाल्हि त फ्री आहे, इहो सही ॻाल्हि आहे। त कॉलर वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे मोहम्मद उमर ॻाल्हाए थो जुड़े सां। जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? यदि शोभी बात जी अब्दुल ॿुधाई हुन ज़िक्र कयो त उनजी दिलि जी ख़्वाहिश है त वञा हज़रत अली अलैहिस्सलाम जे रोज़े। जी त अल्लाह असांजी खां दुआ आहे त इहा शोभी बात जी दुआ जेको आहे हिनजा हर मुसलमान जी तक़रीबन बिल्कुलु। ऐं ॿियो बि मुंहिंजी दिलि जी आशा जेको आहे शोभी बात खे ऐं अवांखे नेक्स्ट दुआऊं ऐं सलाम ॾेई रही। वालेकुम अस्सलाम। बिल्कुल आयशा, अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे ऐं सेहत हयाती वारी ज़िंदगी अता करे। थैंक यू सो मच। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अच्छा जी, तव्हांखे जेकॾहिं पर लॻी वञनि त तव्हां काॾे फ्लाई करणु चाहींदव? तुर्की। टर्की। त तव्हां मतिलबु फ्लाई वारा पर्सन आहियो या मतिलबु जीअं थींदो आहे न हिकिड़ो मतिलबु सफ़ा सुस्त माण्हू वेठा हुजनि? मां सुस्त न आहियां। स्ट्रेंथ मतिलबु जीअं माण्हुनि जी घटि थी वेंदी आहे, सुस्त थी वेंदा आहिनि। मां 24 कलाक भी कम करे सघां। एक्टिव आहियो, मतिलबु एक्टिव आहियो। ठीकु आहे। काई अहिड़ी जॉब जंहिंमें तव्हांखे लॻो हुजे त मूंखे हिन में फ़ाइदो न आहे ऐं तव्हांखे ऑफर थी हुजे सुठी हैंडसम सैलरी सां गॾु ऐं तव्हां हुनखे रिजेक्ट कयो हुजे? हाँ
जी तव्हांखे मूं पहिरीं ॿुधायो NGOs में थोरो एक्सपीरियंस हुयो कमु करण जो, त उन में ई आई, पर मां न कई। सही। ऐं तव्हांखे जेको मतिलबु कॾहिं अहिड़ी ड्रीम जॉब मिले ऐं उन में तव्हांखे लॉटरी लॻी वञे त तव्हां छा कंदा? लॉटरी कहिड़े हिसाब जी? कंहिं बि तरह जी, मतिलबु पैसा ई पैसा हुजनि। पैसे सां हर शइ मिली सघे थी। न मतिलबु छा ख़रीद करणु चाहींदव, छा करणु चाहींदव अहिड़ो? मां सभ खां पहिरीं लॉटरी लॻी वञे, लेट सपोज तव्हांखे कॉल आई सुबुह साण, तव्हां उथिया आहियो, तव्हांजी लॉटरी लॻी आहे। सभ खां पहिरीं त मां करबला वेंदुमि। माशाल्लाह। उन खां पोइ सोचींदासीं। माशाल्लाह, सुठी थॉट आहे, इहा बि सुठी थॉट आहे। तव्हां कॾहिं अहिड़ी का एक्सपेंसिव शइ वरिती आहे जेका पोइ तव्हांखे पछताओ थियो हुजे त मां अजायो वरिती? वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी? कॾहिं न थियो आहे, छो त मां प्लान करे ऐं सोचे सम्झी हर शइ वठंदो आहियां। यानी तव्हां प्लानिंग करे पोइ वेंदा आहियो मार्केट, ऐं कॾहिं का अहिड़ी शइ वरिती हुजे जेके तव्हांखे वठण जो इरादो ई न हुजे? हा, वरितो हुयो। ऐं पर तव्हां वठी छॾी? हा, गिटार वरितो हुयो। हा, हलाइणु न ईंदो आहे, न ई मूंखे को हुयो ज़हन में त इहो मूंखे वठिणो आहे, पर वियमि, मूंखे वणियो, मां वठी छॾियो। पोइ हाणे उहो कंहिं कम जो न आहे, पियो आहे। अच्छा, रिकॉर्डिंग्स में यूज़ कंदा आहियूं, कुल्हे ते रखी बस हथ में पियो थो आहे। बस तव्हांजो लास्ट गूगल सर्च छा आहे? लास्ट गूगल सर्च कहिड़ो कयो हुयो? हिस्ट्री चेक कयो? ओस्मान सीज़न 4 सर्च कयो। हिस्ट्री चेक कयो? हींअर चेक कयो? केरु कंदो? तव्हां कंदव न, असां पर्सनल फ़ोन हथ थोरी विझंदासीं। गूगल लास्ट हिस्ट्री चेक करायो। लास्ट पाकिस्तान vs श्रीलंका मैच। न, मूंखे त नज़र नथो अचे। ख़ैर ठीकु आहे, एतबार कयूं था। क्रिकेट सां थोड़ी चाहे। क्रिकेट खेॾंदा आहियो? हाँ, खेॾी, हाणे त नथा खेॾूं, सही, पर काफ़ी खेॾीसीं यूनिवर्सिटी में, कॉलेज में, इलाही। सही। हलो, तव्हां थोड़ा रिलैक्स थी वियो, छो जो बस हाणे ख़त्म। अब आया। ले भाई। बहुत मुश्किल सीरियस सवाल है। हाँ, और लेकिन आपको उसका जवाब देना पड़ेगा। चलो मैं सीरियस हो जाऊँ ना पहले। बिल्कुल। पहले तो आप मुझसे शर्त रखें कि आप नाराज़ नहीं होंगे। नाराज़? क्योंकि मेरा सवाल बेइंतहा मुश्किल और ख़तरनाक है। हाँ। जो भी देख रहे हैं वो भी सब नाराज़ नहीं होंगे, कोई भी नाराज़ नहीं होगा, और जवाब देना है आपने। लेकिन हाँ, ठीक हो गया। क्योंकि देखें, ज़ाहिर है जब कोई आदमी सवाल करता है उसका जवाब आपको ज़रूरी देना होता है। एक चीज़ एक सांस में पूछूंगा, नाड़े वाली शलवार पसंद है आपको या इलास्टिक वाली? हम सिंधी हैं, नाड़ा पहनते हैं साहब। अच्छी बात है। नहीं, ये अच्छी बात है, जवाब दिया है उन्होंने, ये बात मान दिया ना जवाब। आई एम सॉरी इरफान भाई, कोई बात नहीं, अच्छा सवाल है। और मैं आपको भाई कितनी ज़रूरी चीज़ें देखें ना ज़िंदगी में, मतलब है कभी इंसान किसी चीज़ में कंफर्ट होता है। अल्लाह तो बुढ़ी हुई आज। हम चेक कर लूँगा। तो बहुत ज़रूरी चीज़ है, क्या होगी हंसने वाली बात? तव्हांखे अहिड़े शो में विया जो तव्हांखे एतिरो मज़ो आयो हुजे? नो, फर्स्ट टाइम रियली, नो डाउट। मौत तारीफ़ ना है, पर फर्स्ट टाइम मुझे एतिरो मज़ो आयो आहे। हेलो, थैंक यू सो मच। तो वो अब हमें मुंह की थोड़ी हमारी बुराई करेंगे। आपको एक और बात बता दूं, जो हमारे इंटीरियर के सिंधी है ना, वो नाड़े में ना घुंघरू भी बांधते हैं। ना, ये अच्छी बात है। देखिए, बताया आपने, मुझे सबसे ज़्यादा खुशी इस बात की कि आपने जवाब दिया पूरे कॉन्फिडेंस से। अच्छा, हिकिड़ी इम्पोर्टेंट ॻाल्हि त ॿुधायो भला, त तव्हां जी लाइफ में, मतलब एक्टर्स में कोई अहिड़ो एक्टर हुजे, ऐं पर उनजो नालो तव्हांखे ज़रूरी खणणो आहे, खणणो पवंदो, जंहिंजे लाइ तव्हां सोचींदा हुजो त हिन खे एक्टर न हुजणु खपे? अरे न, ईअं कंहिंखे नथो चई सघे। रूल आहे न, सॉरी करे छॾिजोसि न। वो मां पाण आहियां। न, इहो डिप्लोमेटिक आंसर आहे, इहो डिप्लोमेटिक आंसर आहे।
भला कोई डायरेक्टर मां कंहिंखे डिसहार्ट करणु नथो चाहियां न डिसहार्ट जी त ॻाल्हि ई कोन्हे सॉरी करे छॾिजोसि न सॉरी दिलनि में फ़र्क़ु अची वञणु हुन सॉरी जो कहिड़ो कमु अच्छा तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे बेस्ट फ्रेंड मीडिया में जी एक्टर में या डायरेक्टर्स में एक्टर एक्ट्रेस डायरेक्टर सिंगर कोई भी बेस्ट फ्रेंड हैदर चजड़ो आहे ऐं DOP आहे सलमान रिंद ऐं एक्टर हैदर कादरी सही ऐं पंहिंजो फीमेल्स में सुठी फ्रेंडशिप इलाही सुठी अनीता सही ॿियो कैसा है बस सही ज़बरदस्त थैंक यू सो मच इरफान तव्हां आया तव्हां सां कचेरी कईसीं ॾाढो मज़ो आयो तव्हां सां रैपिड फायर बि खेॾियोसीं ॾाढो मज़ो आयो इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हांखे इनवाइट कंदासीं इंशाल्लाह ज़रूरु ईंदासीं इंशाल्लाह पर मां अकेलो न ईंदुमि इरशाद खे वठी ईंदुमि बिल्कुलु बिल्कुलु वठी अचिजो छो त हू सिंगर आहे उनजा काफ़ी सॉन्ग KTN ते हली चुका अच्छा अच्छा इंशाल्लाह इंशाल्लाह बिल्कुलु उन्हनि खे बि इनवाइट कंदासीं कोई मैसेज ॾियणु चाहींदा मैसेज अॼुकल्ह त हर कोई सियाणो आहे मैसेज जी त कंहिंखे ज़रूरत न आहे पर वरी बि मरण खां पोइ इज़त ऐं रेस्पेक्ट ॾियण खां बहितर आहे त जहिड़े इंसान खे इज़त ऐं रेस्पेक्ट सही ॾिनी ॻाल्हि वञे दिलनि में फ़र्क़ु नाराज़गियूं रंजिशूं कढी छॾियो ज़िंदगी इलाही शॉर्ट आहे ख़बर न पवंदी आहे कीअं गुज़री वेंदी आहे सो मोहबतूं ॾियो मोहबतूं विरायो सभु कुझु सुठो थींदो जबरदस्त थैंक यू सो मच शोभी भाई इंशाल्लाह कल आपसे मुलाकात होगी जी व्यूअर्स आई होप त तव्हां जो शो एंजॉय कयो हूंदो इंशाल्लाह ज़िंदगी रही सुभाणे वरी मुलाकात कंदासीं तव्हां सां तेसीं ताईं पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़